खानपुर मारवे जो ॻोठ भेटूर शरीफ़ में अटकल 3 ॾींहं पहिरीं ॿिनि जवाबदारनि पारां 16 वरनि जी नारी रवीना मेघवार सां लॼालट करण जो इंकशाफ थियो आहे। मिलियल ॼाण मूजिबि त नारी जा वारिस घर खां ॿाहिरि वियल हुआ त ॻोठ जे ॿिनि जवाबदारनि इंदर ऐं कामू मेघवार मुबैना तौरु नशो ॾेई नारी खे अगवा करे ओताक में ज़्यादती जो निशानो बणायो ऐं बाद में घर ॿाहिरां नशे जी हालत में फिटो करे विया। होॾां अहिड़े वाक़े खां पोइ धुरिन में 3 ॾींहंनि ताईं हलंदड़ राजूनी कोशिशूं नाकाम थियूं त वाक़ियो मंज़र ते अची वियो। होॾां SSP घोटकी पारां जांच जे हुकुम बाद पुलिस नारी खे थाणे ते खणी आई ऐं खेसि मेडिकल लाइ लेटर पिणु जारी करे छॾियो आहे। खानपुर महार थाणे ते सिंध TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे नारी ऐं संदसि वारसनि जो चवणु हो त इंदर हुयो, कामू हुयो, राति जो आया सनान में नशो ॾेई विया, ख़बर कान्हे कीअं नशो ॾिनो आहे, ख़बर कान्हे, खणी विया सनान में हुया। ॿ माण्हू सनान में आया ॿिया कान्हे ख़बर, ॿार हुया हुतां संदी हुतां कॾे वठी विया आहिनि। हुते माते ज़ाती कई आहे, ज़ुल्म कयो। मां हिते कोन हुई, मां पेकन हुई। छोकिरी मेरी असरी करे छॾिया, बसि नसो ॾे खणी विया जोरी, पीउ खे नसो ॾिनो, मुंहिंजी ॿी धीउ आई नंढी, उनखे नसो ॾिनो, होसि न अचे वरी इहो मंझंदि अची वियो। खानपुर महार वेझो ॻोठ भेटूर शरीफ़ में पेश आयल वाक़े बाद जवाबदार घर खाली करे फरार थी विया आहिनि, जॾहिं त खानपुर महार पुलिस जो चवणु आहे त मेडिकल रिपोर्ट अचण बाद ई वधीक का कार्रवाई कई वेंदी। कैमरामैन अली जान सां गॾु साहिल काज़ी, सिंध TV न्यूज़, खानपुर महर।